लाहौर जी ख़ास सेंट्रल कोर्ट मनी लॉन्ड्रिंग केस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज के फ़र्दे जुर्म लाइ ईंदड़ ॿुधणी ते तलब करे वरितो। अदालत शहबाज शरीफ, हमज़ा शहबाज ऐं ॿियनि ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी 7 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज हिक ॾींहं जे हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त अदालत में जमा कराए छॾी। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त शहबाज शरीफ सरकारी मसरूफ़ियतनि सबबि अदालत में पेश न थींदो ऐं हमज़ा शहबाज पुठी जी तकलीफ़ सबबि पेश नथो थी सघे। दरख़्वास्त में इस्तदा कई वई त अदालत शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जे हिक ॾींहं जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे बाद में अदालत वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज खे फ़र्दे जुर्म लाइ 7 सेप्टेम्बर ते तलब कंदे केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी।